हैदराबाद में अवांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शहर के पीअण लाइ फ्राहम थींदड़ पानी इंसानी सेहत लाइ हानिकार करार ॾिनो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीअण जे पाणी में TDS वैल्यू 500 खां घटि हुजण लाज़मी करार ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। 500 खां वधीक TDS इंसानी सेहत लाइ हानिकार आहे। तिबी माहिरनि जो इहो चवणु आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। चीफ इंजीनियर कोटड़ी बैराज जो कमिश्नर मेयर DC वासा ऐं पब्लिक हेल्थ खाते खे ख़त लिखियो वियो आहे। हैदराबाद शहर के पीअण लाइ फ्राहम थींदड़ पाणी इंसानी सेहत लाइ हानिकार करार ॾिनो वियो आहे। पाणी में TDS वैल्यू 610 आहे। महराण यूनिवर्सिटी जी रिपोर्ट मुताबिक़ पीअण जे पाणी में TDS वैल्यू 500 खां घटि हुजण लाज़मी करार ॾिनो वियो आहे।